سبحانك لا علم لنا إلا ما علمتنا إنك أنت العليم الحكيم رب زدني علما نافعا وارزقني فهمك وابلغ فتح رب يسر ولا تعسر وتمنى علينا بالخير ربك نستعين شاهد يا إله كل صاز محمد سيدنا الحارس يا ربي صلى الله تعالى على نبينا سيدنا الحمد لله الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا ومولانا محمدًا عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وأزواجه وذرياته وأحبائه وعلماء أمته وصلحاء ملته أجمعين أما بعد فقد قال الله عز وجل في كلامه القديم أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم والعصر إن الإنسان لفي خسر إلا الذين آمنوا وعملوا الصالحات وتواصوا بالحق وتواصوا بالصبر صدق الله مولانا العظيم وبلغنا رسوله النبي الكريم الأمين ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ونبينا ومولانا محمد وآله وأصحابه أجمعين.
बंदा अम परवरदिगारम उम्मते अहमद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दोस्तदारे चार यारम ताबे औलादे अली मज़हबे हनफिया दारम मिल्लते हजरत खलील खाक पाए गौसे आज़म ज़ेरे साये हर वली सल्लिमो या कौम बल सल्लू अला सदरिल अमीन मुस्तफा मा जाअ इल्ला रहमतल लिल आलमीन। दुरूद शरीफ आवाज़े बुलंद अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिही अजमईन। हमदई सलात का बाद निहायती वाजिबुल एहतराम प्यारा मुसलमान भाइरों, अजीजों, दोस्तों, बुजुर्गों, बिलखुसूस सदर महफिल, जीनत महफिल, मुजाहिद अहले सुन्नत उस्ताजुल हुफ्फाज हजरत अल्लामा व मौलाना साईं क़िबला हाफिज सैयद हिदायत अली शाह राशिदी सिकंदरी दामत बरकातुहुल आलिया ऐं भी तमाम प्यारी जमात सगोरी अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। तवाजे सामू अल्लाह ताला जल्ल जलालुहु व मन वालुहु व ज़बुरहानुहु जे कलाम पाक कुरान मजीद फुरकान हमीद जी हिकड़ी मशहूरी मारूफ सूरत मुबारका सूरतुल असर तिलावत कई। कुरान पाक जी इन सूरत सगोरी जे आयतुन जी रोशनीअ में कुछ मारूज़ात कुछ मोहब्बत जो गालियों तवाजी खिदमत में अर्ज करण जो इरादो आ। रब करीम पंहिंजे प्यारे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदक़े तुफेल मोना चीज के हक ऐं सच बयान करण जी तौफीक अता फरमाए ऐं जेको कुछ ॿुधऊं उन ते अमल करण जी भी रब तौफीक दे मूंखे समझाइण जी ऐं अल्लाह ताला तव्हां के समझण जी भी तौफीक अता फरमाए। अजो को ही प्रोग्राम मोहतरम सावन खास तेली खलीली जे तरफा महबूब सुबहानी कुतबे रब्बानी शहबाज इला मकानी कंदील नूरानी हुजूर गौसे आज़म दस्तगीर अश-शेख अब्दुल कादिर जीलानी अल हसनी वल हुसैनी रदियल्लाहु ताला अन्हु जी यारी शरीफ जी मुनासिबत सां मुनाकिद कयो वियो आहे। मौलाना मुनव्वर खलीली साहब दावत ॾिनी, प्रोग्राम के तरतीब ॾिनो, निगरानी कई। दोस्तों अजीजों, हजरत गौसे आज़म दस्तगीर रज़ियल्लाहु ताला अन्हु जी यारी शरीफ अहले सुन्नत व जमात उलमा ऐं उलमा सां वाबिस्ता जेके माण्हू आहिनि आलिमनि जे कचहरियुनि में वेहनि था ऐं उन्हनि जे महफ़िलुनि में इल्म हासिल कनि था, ॿुधी करे उन्हनि जी ख़िदमत में वेही करे उन्हनि जी कोशिशुनि ऐं काबिशुनि सां अल्हम्दुलिल्लाह यारी शरीफ जो प्रोग्राम असांजे इलाइक़नि में, असांजे ॻोठनि में, असांजे बहिरारनि में, असांजे शहरनि में अहिड़े तरीक़े सां मल्हायो थो वञे तो अल्हम्दुलिल्लाह हाणे हर को इन ॻाल्हि जो क़ाइल आहे
हजरत गौस पाक रदी अल्लाह अन्हु जे ला ईसाले सवाब करे सके थो। यारी शरीफ असल आहई ईसाले सवाब। हजरत गौस पाक रदी अल्लाह ताला अन्हु जी जात मां बरकात जे ला असा जा वडड़ा बुजुर्ग, असा जा अब्बा दादा, असा जा बुजुर्ग औलियाए किराम, इमामुल आरिफीन हजरत पीसी सैयद मोहम्मद राशिद रोज़े तणी रदी अल्लाह ताला अन्हु जड़ा बरख आलिम, अल्लाह जा कामिल अकमल वली दुर्वेश बुजुर्ग मौजादा उहे बि यारी शरीफ यानी अरबी सानी जी यारी या हर महीने जी यारी, बल्कि हजरत रोज़े तणी रदी अल्लाह ताला अन्हु जी जमात में त रोज मगरिब जी नमाज खां पोइ 11 भेरा कुल वल्लाह शरीफ पढ़ी, अव्वल आखिर दुरूद शरीफ पढ़ी, यारी वारे पीर हजरत पीराने पीर के ईसाले सवाब कयो वेंदो आहे। लंगर नियाज़ जी सूरत में, गरीबन मिस्कीनन जी मदद जी सूरत में, खादे पीते जी सूरत में, कुरान हदीस जी रोशनी मां ईसाले सवाब जो सबूत आहे। त पोइ जीअं असां पंहिंजे पीउ जे लाइ, असां पंहिंजे माउ जे लाइ, असां पंहिंजे भाइरनि जे लाइ, असां पंहिंजे उन्हनि अज़ीज़नि क़रीबनि रिश्तेदारनि जे लाइ जेके ही जहान छॾे वेंदा आहिनि, पोइ उन्हनि जे लाइ असां 24 पार कंदा आहियूं, टीजो कंदा आहियूं, ॾहो कंदा आहियूं, एकियो कंदा आहियूं, जुमाना कंदा आहियूं, 40 कंदा आहियूं, 12 कंदा आहियूं। इन जे लाइ त असां क़ुरान पाक पढ़ी पंहिंजे मरहूमनि खे ईसाले सवाब कंदा आहियूं। पोइ जे पंहिंजे मिटनि माइटनि जे लाइ ईसाले सवाब जाइज़ आहे, त अल्लाह जे वलीअ जे लाइ बि ईसाले सवाब जाइज़ आहे। पर बेअदब गुस्ताख जन वटि अल्लाह जे वलीअनि जो अदब कोन्हे को, पोइ वे चवंदा आहिनि त बाबा ईसाले सवाब माना सवाब पहुचाइण या बख्शिश करण या मग़फ़िरत करण, या मग़फ़िरत या बख्शिश त गुनाहगारनि जे लाइ हूंदी आहे। तव्हां चवंदा आहियो त अल्लाह जा वली महफूज़ आहिनि, माना अल्लाह सी उन्हनि खे गुनाहनि खां, अल्लाह ताला उन्हनि खे बुराइनि खां, बुछड़ाइनि खां रब करीम उन्हनि जी हिफ़ाज़त कंदो आहे। पोइ जॾहिं उहे महफूज़ आहिनि त पोइ तव्हां उन्हनि जे लाइ ईसाले सवाब छो था कयो? ओ मौजादा ईसाले सवाब रुगो गुनाहगारनि जे लाइ कोन हूंदो आहे। ईसाले सवाब रुगो मौजादा ईअं कोन्हे को त उहो नेक अमल रुगो गुनाहगारनि जे लाइ हूंदो आहे, न, हर बाने खे नेक अमल जी ज़रूरत हूंदी आहे। नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जी हदीस पाक आहे मुख्तसर, हुज़ूर सी फरमायो अत्तालु अलल खैर कफ़ाइलिही। थोड़ो समझो, अत्तालु अलल खैर कफ़ाइलिही, नेकी जो दस ॾींदड़ ईअं वा ॼण उन नेकी कई। नेकी जो दस ॾींदड़ ईअं आहे ॼण उन, मतलब इहो त जेकॾहिं साईं शाह साहब जे चवण सां को नमाज़ी थी पवे, शाह साहब जी चवण सां जेकॾहिं को पंहिंजे बच्चे खे क़ुरान पाक जो हाफ़िज़ करे, उनखे क़ुरान पाक जी तालीम ॾियारे, मौजादा तालीम उन बच्चे वरिती आहे। नमाज़ी असां ई तव्हां मां को थियो आहे, पर वाज़ नसीहत या जेका तलक़ीन आहे वा शाह साहब जी कम आई त अत्ताल अलल खैर, नेकीअ जो दस ॾींदड़ ईअं वा ॼण नेकी कंदड़। साईं जे चवण सां जंहिं नमाज़ पढ़ण शुरू कई, उन नमाज़ी खे त अल्लाह सवाब ॾींदो, पर रब करीम साईं खे बि सवाब ॾींदो। छाजे करे त उहो ज़रियो जेको हिदायत जो या रहनुमाईअ जो या वाज़ ऐं नसीहत जो जेको ज़रियो आहे, उहो साईं जो त सवाब उनखे बि मिलंदो, साईं खे बि मिलंदो। पर जेकॾहिं अञा वॾी ॻाल्हि कजे त अल्लाह ताला क़ुरान पाक में फरमायो आहे, अल्लाह ताला फरमायो अल्लज़ीना आमनू व हाजरू व जाहदू फी सबीलिल्लाहि बि अमवालिहिम व अनफुसिहिम
आज़म दरजतन इंदल्लाह व उलाइका हुमुल फाइज़ून। अल्लाह ताला फरमायो अल्लज़ीना आमनू जन ईमान आंदो व हाजरू जन हिजरत कई वजाहदो ऐं जन जिहाद कयो फी सबीलिल्लाह अल्लाह जी राह में बे अमवालिहिम व अनफुसिहिम पंहिंजा माल ॾेई पंहिंजूं जानियूं ॾेई आज़म दरजतन इंदल्लाह उन जो दर्जो अल्लाह ताला वटि तमामु वॾो आहे व उलाइका हुमुल फाइज़ून ऐं इहे ई बाना अल्लाह जा दुनिया आखिरत में कामयाब आहिनि। जन ईमान आंदो जन हिजरत कई जन जिहाद कयो क़यामत ताईं ईमान वारा भी ईंदा हिजरत वारा भी ईंदा जिहाद वारा भी ईंदा। पर इन आयत जे तफसीर में मुफस्सिर लिखियो वा त अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात मुतलकन ईमान वारन जो भी जिक्र कयो वा हिजरत वारन जो भी जिक्र कयो वा जिहाद वारन जो भी जिक्र कयो वा। पर अल्लाह ताला इते उन शख्सियत जो जिक्र कयो वा बिलखुसूस जै पेरी पेरी ईमान आंदो जै पेरी पेरी हिजरत कई जै पेरी पेरी जिहाद कयो। हिन उम्मत में मर्दन में सब खां अव्वल ईमान आना वारो सिद्दीक अकबर वा। सब खां अव्वल नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु हिजरत करण वारो भी सिद्दीक अकबर वा। त सब खां अव्वल मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कदमन में पंहिंजी जान ऐं पंहिंजी माल जो नज़रानो पेश करण वारो हज़रत सिद्दीक अकबर वा। क़यामत ताईं करोड़ें अरबें खरबें ईमान वारा पैदा थींदा ईमान वारा माण्हू ईंदा के जाए जमे मुसलमानन जे घर में जमंदा मोमिन होंदा के कंहिं बुजुर्ग जे नज़र सां या उन जे वाद नसीहत सां कलमो पढ़ी मुसलमान थींदा ईमान उन्हनि खे मिलंदो। पर पहिरियों पहिरियों ईमान सिद्दीक अकबर जो आहे पहिरीं पहिरीं हिजरत भी सिद्दीक अकबर जी आहे पहिरियों पहिरियों जिहाद भी सिद्दीक अकबर जो आहे। आलिमन तफसीरन में लिखियो आहे क़यामत ताईं जेको भी ईमान वारो भले मां जे पेटा कलमो पढ़ी अचे मां जे पेटा उ ईमान वारो हुजे उन जो बाबो भी मोमिना अमर भी मोमिना ॾाॾो भी मोमिना ॾाॾी भी मोमिना नानंग ॾाॾंग सभई मोमिन मुसलमान। पर हुन खे शऊर अचण खां पोइ ख़बर पवंदी आहे ईमान छा आहे इस्लाम छा आहे दीन छा आहे कलमो छा आहे नमाज़ छा आहे। क़यामत ताईं जेके भी ईमान वारा ईंदा ईमान खां पोइ जेको भी नेक अमल कंदा उन जो सवाब अल्लाह ताला उन मोमिन खे त ॾींदो पर सिद्दीक अकबर जे नाम आमाल में बि वेंदो। छाजे करे त पहिरीं पहिरीं घाट ॾियण वारो राह ॾिसण वारो सिद्दीक अकबर महबूब सां गॾु हिजरत करण वारो नबी पाक जो मुहाफ़िज़ बणजी हुजूर सिंह जो इत्तिफ़ाक़ कंदो मौजादा हलियो वा त सिद्दीक अकबर ऐं पहिरियों पहिरियों नबी पाक जे लाइ पंहिंजो जान पंहिंजी जान पंहिंजो माल पेश करण वारो सिद्दीक अकबर जॾहिं हज़रत सिद्दीक अकबर आयो हो वाक़ो तवील मां सिर्फ़ इशारो ॾियां मुल्क शाम मां ख्वाब ॾिसी जॾहिं मके पाक में आयो नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जी पुछा पियो करे मोहम्मद किथे आ मोहम्मद किथे आ कंहिं चयो त इते काबतुल्लाह जे भरसा गुजरो पे नन्हा नन्हा ॿार हुनखे पत्थर हणंदा पे विया ऐं उहो नबी नबूवत जो ऐलान करे हाणे काबतुल्लाह हेॾे वञे पियो। नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जी पुछा कंदे सिद्दीक अकबर जो आयो हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम काबतुल्लाह ते टेक लॻायूं वेठा हा या पुठी ॾेयूं वेठा हा। हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात बाबरकात खे मके जा नन्हा ॿार पत्थरूं पिया हणनि हज़रत सिद्दीक अकबर ओॾी महिल आयो पंहिंजी पुट
वठी उन्हनि ॿारनि ॾे करे चई जेकॾहिं तव्हांखे पत्थर हणणा आहिनि त मूंखे हणो पर हिन सुहिणी सूरत वारे मुंहिंजे दोस्त खे छो त दोस्ती अॻे बि हुई हिन दोस्त खे मुंहिंजे के तकलीफ़ न ॾियो ऐं चारो नबी पाक ॾे हो हुज़ूर साईं खे चई क़िबला तव्हां हिननि खे मौजज़ो ॾेखारियो नबी सी फरमायो सिद्दीक़ जंहिंजे मुक़द्दर में ईमान हूंदो आहे उनखे मौजज़े जी ज़रूरत कान पवंदी आहे लिहाज़ा जंहिंजे मुक़द्दर में ईमान ईंदो उहो पाण ई कलमो पढ़ी मुंहिंजी उम्मत में दाख़िल थींदो सिद्दीक़ अकबर चयोसि मूंखे भला मौजज़ो ॾेखारियो नबी सी मुस्कुराए फरमाईंदा अबू बकर मुल्क शाम में जेको तो ख्वाब ॾिठो हो त आसमान मां तारा ऐं चंड अची तुंहिंजी झोलीअ में किरिया तो वञी राहिब खां वञी ख्वाब जी ताबीर पुछा कई उन तोखे मुंहिंजो ॾस ॾिनो इहो सिज चंड तारा रोशनी जेका तुंहिंजी झोलीअ में आई आहे इहो मां मुहम्मद जो मौजज़ो आहे जेको तोखे छिके मुके मके ॾे वठी मुंहिंजे कदमनि में ॾियांदो आहे पंहिंजी जान पेश कई हुज़ूर साईं जे लाइ पंहिंजो माल रिवायत में ईंदो आहे त हाणे सिद्दीक़ अकबर खां वधीक को मालदार कोन हो पर जॾहिं नबी पाक जी ग़ुलामी में आयो हुज़ूर साईं जे कदमनि ते पंहिंजो माल निछावर कंदो वञे इस्लाम जे लाइ हज़रत सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजी जान बि पेश कई आहे पंहिंजो माल बि पेश कयो आहे कॾहिं बि पोइ ते हटण वारो कोन्हे को त अबा क़यामत ताईं मुजाहिद पैदा थींदा क़यामत ताईं मुहाजिर पैदा थींदा क़यामत ताईं मोमिन पैदा थींदा पर उन्हनि जे ईमान में उन्हनि जी हिजरत में ऐं उन्हनि जे जिहाद में हिस्सो पती सिद्दीक़ अकबर जो आहे पर अंदाज़ो लगायो त नेक माण्हुनि खे सवाब जी ज़रूरत आहे या न ऐं रिवायत में इहो बि आयो आहे नबी पाक सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात जा ग़ुलामो असा उम्मती जेको बि अमल कंदा आहियूं उन अमल जो सवाब असांखे पोइ मिलंदो आहे पहिरीं मुस्तफा खे मिलंदो आहे तो नमाज़ पढ़ूं रोज़ा रखूं ज़कात ॾियूं हज कयूं खैर खैरात कयूं गरीब मिस्कीन जी मदद कयूं पर ओ असांखे सवाब पोइ मिलंदो आहे पहिरीं मुस्तफा खे कियां ये सब नेकियूं असांखे मिलियूं किथां ये नमाज जो तरीको कंहिं सेखारियो रोज़े जो तरीको कंहिं सेखारियो ज़कात जा अहकाम कंहिं सेखारिया हज जो तौर तरीको कंहिं समझायो वारिसरी जा हक़ कंहिं ॿुधाया माउ पीउ जा हक़ कंहिं ॿुधाया मुड़ुस ऐं ज़ाल जा हक़ कंहिं ॿुधाया पर आमिना जे लाल ॿुधायो त मालदार आहे त उहो पंहिंजी ज़िंदगी कीअं गुज़ारे गरीब आहे त पंहिंजी ज़िंदगी कीअं गुज़ारे शादीशुदा आहे त पंहिंजी ज़िंदगी कीअं गुज़ारे गैर शादीशुदा आहे त पंहिंजी ज़िंदगी कीअं गुज़ारे नंढड़ो आहे त ज़िंदगी कीअं गुज़ारे नौजवान आहे त ज़िंदगी कीअं गुज़ारे ॿुढड़ो आहे त ज़िंदगी कीअं गुज़ारे घर में आहे त ज़िंदगी कीअं गुज़ारे जे सफ़र में निकिरे थो त ज़िंदगी कीअं गुज़ारे इहो सभु कुझु आमिना जे लाल ॿुधायो आहे त असां जेको नेक अमल कंदा आहियूं असांखे सवाब पोइ मिलंदो आहे पहिरीं मुस्तफा जे खज़ाने में पोइ इहा जटकी ॻाल्हि केरु का तव्हांजे ज़हन में न विझे गौसे आज़म के नवा सवाब जी केड़ी जरूरत है गौसे आज़म के जेको आदो नेकी जी केड़ी जरूरत है ओनो जादा आज़ान चवंदा आहियूं आज़ान नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आज़ान खां पोइ जेका दुआ पढ़ंदो अल्लाहुम्मा रब्ब हाज़िहि दावति ताम्मा वस्सलातिल क़ाइमा आति सय्यदना मुहम्मदनिल वसीलत वल फदीलत वद्दरजतर रफ़ीआ वबासुहु मक़ामम महमूदनिल्लज़ी वअदतहु वरज़ुक़ना शफ़ाअतहु यौमल क़ियामह इन्नक ला तुख़लिफ़ुल मियाद करे इन जे तर्जुमे ते भी मानो गौर करे ऐ हिन दावत जा रब
इन सद जे ज़रिए जेका नमाज कायम थे थी उन दा रब आत मुहम्मदन अल वसीलत तो अता कर महबूब के मकाम वसीला वक़्त दरजत रफिया ऐ क़यामत जे दिहाड़े नबी पाक के वडो दर्जो ॾिना वबासो मकाम महमूदन अलज़ी वाता ऐ उन महबूब के ओ मकाम बि दिजा मकाम महमूद जंहिंजे लाइ नबी बि रीसूं कंदा पर जे मिलंदो त मुस्तफा के मौला उन महबूब के मकाम महमूद ते फ़ाइज़ कजा असां जी दुआ सां नबी के दर्जो मिले असां त कहीं खाते में कोन आहियूं असां त कहीं लेखे में कोन आहियूं ओ वसीलो मकाम मुस्तफा के मिली चुको आहे दरजत रफिया नबी पाक के मिली चुको आहे मकाम महमूद जो मालिक अल्लाह ताला मुस्तफा के करे छॾियो आहे नबी पाक फरमायो जेको मुंहिंजे लाइ इहा दुआ घुरंदो क़यामत जे दिहाड़े वजबत लहू शफाअती उन दुआ घुरण वारे जे लाइ क़यामत जे दिहाड़े मुंहिंजे मथां शफाअत करण वाजिब थी वेंदी दुआ घुरो नबी पाक जे लाइ फ़ाइदो थे पाण खे दुआ घुरो गौसे आज़म जे लाइ फ़ाइदो थे पाण खे अल्लाह जे वलियन खे बि नेक अमलनि जी सवाबनि जी ज़रूरत हूंदी आहे अदा मानी खाई बि माण्हू जो पेट भरबो पाणीअ सां बि माण्हू जो जेको आहे सो दिलि भरिजी सघे थी हर शइ सां इंसान जी दिलि भरिजी सघे थी एसि ताईं जो गुनाह कंदो आहे त गुनाह करण खां पोइ बि हुनजी दिलि खटी थी वेंदी आहे गर्त शैतान हुन खां गुनाह कराईंदो आहे पर हिकिड़ो अहिड़ो कमु आहे माना नेकी अहिड़ो अमल आहे नेक अमल साले कमल यो अहिड़ो कमु आहे जंहिंमां इंसान जी दिलि भरबी बि कान्हे का ऐं चवंदो आहे त जेतिरियूं नेकियूं मिलनि भले असां कम ओड़ा कयूं जो खपे कान थी ज़ोर या गुनाह के गिचे में विझंदासीं नेकी जो जेको आहे सो फ्री वारो बि असांखे नेकी जो अमल कोन खपे गुनाह पैसनि सां ख़रीद करे बि गुनाह कंदासीं पोइ 1000 ख़र्च थिए लख ख़र्च थिए करोड़ ख़र्च थिए गुनाह कंदासीं पर नेकी असांखे फी सबीलिल्लाह मिले फ्री मिले उन ते को टैक्स बि न हुजे पर नेकी खां असां पुठीरा आहियूं इन जे करे त असां शैतान जे चंबे में आहियूं उन जे वसवसे में आहियूं पर मौजादा नेकी इंसान जो अहिड़ो कमु आहे जेका इंसान जी दिलि कान भरबी आहे नेकीअ जी हर कंहिंखे ज़रूरत हूंदी आहे पोइ हिकिड़ो चकर दुआ घुर 5 चकर दुआ घुर 10 चकर दुआ घुर 50 चकर दुआ घुर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस पाक आहे नबी से फरमा उम्मती उम्मतुन मरहूमतुन व मगफूरतुन नबी से फरमा मुझी उम्मत उम्मते मरहूमा ब आहे त मगफूरा ब आहे और उम्मत मरहूमा या उम्मत मगफूरा की हुजूर से फरमा मुझी उम्मत गुनाहन जा अंबार खणी कब्र में दाखिल थींदी पर जॾहिं कब्र मां उथंदा त गुनाहन जो लेखो साफ़ रुगो नेकियूं ई नेकियूं हूंदियूं पुछा के भी सही कीअं नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो मैयत जे लाइ उन जा अजीज उन जा करीब उन जा रिश्तेदार मिट माइट उन जा दोस्त उन जा संगती उन जा साथी जेका हुन जे लाइ दुआए मग़फ़िरत कंदा आहिनि जेको हुन जे लाइ ईसाले सवाब कंदा आहिनि अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात उन्हनि जो कयल नेक अमल उन्हनि जूं दुआऊं रब करीम मैयत खे नेकीअ में तब्दील करे अता कंदो आहे रियाज़ुस सालिहीन जी हदीस पाक आहे नबी से फरमाईंदा हिकिड़ो शख्स पंहिंजी कब्र मां उथंदो जबल हुन जे पोयां पिया हलंदा अल्लाह जी दरबार में अर्ज़ कंदो मौला ही जबल मुंहिंजे पोयां पिया हलनि छाजे करे रब करीम जे तरफ़ां निदा ईंदी माना इहे जबल कोन्हे के मिटीअ जा पत्थर जा भितरनि जा जबल कोन्हे मादनियात जा जबल कोन्हे बल्कि इहे जबल न आहिनि इहे तुंहिंजूं नेकियूं आहिनि मानो अर्ज़ कंदो मौला मूं त एतिरो नेकियूं कयूं कोन्हे
अल्लाह सी फरमाइंदो तुंहिंजे गुज़ारे वञण खां पोइ तुंहिंजी औलाद तुंहिंजी अज़ीज़न क़रीबन तुंहिंजनि मिटनि माइटनि तुंहिंजनि दोस्तनि यारनि जेके तुंहिंजे लाइ दुआऊं घुरियूं हो अल्लाह सी कॾहिं 24 पहर ते कॾहिं तीजे ते कॾहिं जुमाणे ते कॾहिं 10 ते कॾहिं 21 ते कॾहिं 40 ते कॾहिं 12 ते कॾहिं घर वेही कॾहिं कब्रिस्तान ते हली कब्र जे मथां बीही तुंहिंजे लाइ दुआऊं घुरियूं अल्लाह सी हिन मैयत खे बख़्श कर हिन जा सगीरा कबीरा गुनाह बख़्श कर हिन खे जन्नत में आला मक़ाम अता फरमा रब करीम फरमाईंदो ऐ माना ओए तुंहिंजे माइटनि जो घुरियल दुआऊं अॼु तोखे नेकनि में मटाए मां रब तोखे ॾिनो आहे तो सुभान अल्लाह उम्मती उम्मतुन मरहूमतुन व मगफूरतुन मौजी उम्मत उम्मत मरहूमा वा मगफूरा वा लहंदी कब्र में त गुनाहनि जा अंबार खणी पर जे उथंदी त अल्लाह गुनाहनि खां साफ़ करे उथारींदो त मौजा अदा जे गुनाहगार खे नेकिन जी ज़रूरत हूंदी आहे कि अल्लाह जे वलीअ जे लाइ उहा नेकी वरी दर्जे जो बुलंदी जो सबब उनखे आला इल्लीन में जन्नतुल फिरदौस में रब करीम उन जो दर्जो बुलंद कंदो आहे दर्जो अल्लाह से उनखे अञा मुमताज़ अता कंदो आहे इम्तियाज़ी रब करीम उनखे दर्जो अता फरमाईंदो आहे पोइ नेकी रुगो गुनाहनि खे मेटण जे लाइ कान हूंदी आहे बल्कि नेकी दर्जे जे बुलंदी जो सबब बनदी आहे तमामु मशहूर हदीस ॿुधी हूंदी नबी पाक फरमायो जे हिकिड़ो भेरो मूं ते दुरूद पढ़ियो अल्लाह सी उन जे नाम आमाल में 10 नेकियूं अल्लाह सी उन जे नाम आमाल मां 10 गुनाह मेटींदो आहे रब करीम उन जा वरी 10 दर्जा बुलंद कंदो आहे माना 10 नेकियूं मिलियूं जे दफ़्तर में गुनाह आहे त पोइ 10 गुनाह मेटबा पर जेको आम माण्हू आहे उन जा बि दुरूद जी बरकत सां 10 दर्जा बुलंद थियनि था पर हाणे जेकॾहिं अल्लाह जो वली दुरूद पढ़े त इन हदीस मां ज़ाहिर थो थिए त हिकिड़ो भेरो दुरूद पढ़ंदो 10 नेकियूं हुन जे नाम आमाल में लिखबियूं ऐं जेकॾहिं हुन जे नाम आमाल में गुनाह कोन्हे पोइ माना हुन जा 10 दर्जा बुलंद थींदा आम माण्हू दुरूद पढ़े उन जा 10 गुनाह बख्श थियनि 10 नेकियूं मिलनि 10 दर्जा बुलंद थियनि अल्लाह जो वली पढ़े त उन जा 10 उनखे 10 नेकियूं मिलनि पर रब करीम उनखे वरी 20 दर्जा बुलंद करे ॾींदो आहे छाजे करे त उन जे नाम आमाल में गुनाह कोन्हे त अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात वरी उनखे दर्जन में बुलंदी ॾींदो आहे सला सगोरी बुलंद आवाज़ सल्लल्लाहु कजी वॾा आवाज़ सल्लल्लाहु अलैका या सल्लम अलैका अब यारी शरीफ जो फ़लसफ़ो समझ में आयो माना ईसाले सवाब बि आहे वो सवाब असां पहुचाईंदा आहियूं पीराने पीर ॾे पीराने पीर खे बि नेकनि जी ज़रूरत आहे सवाब जी ज़रूरत ऐं उहा नेकी उहो सवाब अल्लाह जे वलीअ जे लाइ दर्जे में बुलंदी जो बाइस बणंदी आहे कुरान पाक जी जेका सूरत सगोरी मोतवा जे साम्हूं तिलावत कई आहे अल्लाह ताला इन में बि पंहिंजे नेक बाननि जो ज़िक्र कयो आहे अल्लाह ताला फरमायो वल असर कसम ज़माने जो इन्नल इंसान लफी खुसरन बेशक इंसान खसारे में आ इल्लल्लज़ीना आमनू व अमिलुस्सालिहात सब इंसान खसारे में पर जेके दिलबर नबी ते कलमो पढ़ी नबी जी उम्मत में दाखिल जा ओए खसारे में कोने मोमिन थिया अल्लाह ताला फरमाए तो इन्नल इंसान लफी खुस्र इंसान खसारे में आ पर ईमान वारा खसारे में कोने चलो ईमान वारा खसारे में कोनन
पर ईमान सा गॾु व अमीलुस सालिहात नेक अमल बि कनि व तवासौ बिल हक़ एक ॿिए हक़ जी वसीयत कनि तलक़ीन कनि व तवासौ बिस सब्र ऐं हिक ॿिए खे सब्र जी तलक़ीन कनि। अल्लाह ताला फरमायो ईमान वारा नेक अमल करण वारा सब्र ऐं जेको आसो रहम जी तलक़ीन करण वारा हक़ जी तलक़ीन करण वारा ये इंसान करे खसारे में कोने के ये हमेशा फायदे में आहिनि। असाई कहां कामयाबी जो जेको इन्हिसार कयो वा अब फलाणो कामयाब आ छाजे करे तो उन्हें बनी बा फलाणो कामयाब आ छो तो उन्हें ओहदो आ ऑफिसर आ फलाणो कामयाब आ छो बाबा उन्हें नौकरी आ बैंक बैलेंस आ फलाणो कामयाब आ इन जे करे तो उन्हें माल मिल्कत आ पैसो दामा कामयाब आ असा जी नजर जाहिर ते आ अल्लाह ताला फरमाए तो इहो पैसो त यहूदी ने भी हूंदो ये ओहदा त ईसाई ने भी हूंदा सुभान अल्लाह या माल मिल्कत वाणी ने भी हूंदी रब फरमाए तो इंसान खसारे में आ पर वो इंसान जेको भले गरीब आ पर मदीने वाले जो गुलाम आ सुभान अल्लाह सुभान अल्लाह भले उन जे रहण जे ला बंगला कोने हलन जे ला गाड़ियों कोने खिदमत चाकरी जे ला नौकर कोने पर ईमान आहे चाहे ईमान आहे और चाहे ईमान आहे ईमान चाहे मुस्तफा की मोहब्बत सुभान अल्लाह ईमान चाहे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की मोहब्बत है। बुखारी शरीफ की हदीस पाक ला युमिनु अहदुकुम हत्ता तूना अहब्बा इलैहि मिन वालिदिही व वलदिही वन नास अजमईन तमाम को बे इस ताईं कामिल ईमान वारो कोने जेस ताईं पंहिंजी औलाद पंहिंजे पी मां ऐं पंहिंजी संगत साथ ऐं सॼी इंसानियत खां वधीक मां मोहम्मद सां मोहब्बत कोने ईमान वारो कोने पर जे सब खां वधीक मूं सां मोहब्बत आहे त ईमान वारो आहे। ईमान जो मदार नमाज ते ना है ईमान जो मदार रोजे ते ना है ईमान जो मदार मुजाहदा ज़कात ते ना है ईमान जो मदार हज ते कोने छाजे करे त इहे अमल नबी सिंह जे ज़माने में मुनाफिकन भी कया हा सुभान अल्लाह नमाज़ूं पढ़ंदा हा मस्जिद ठाराई उन मस्जिद अल्लाहु अकबर नेक अमल कंदा हा वॾा वॾा रोज़ा रखंदा हा ज़कातूं ॾींदा हा खैर खैरातूं कंदा हा पर हुननि जे दिल में निफाक हो माना ॿियाई हुई नबी सही सां मोहब्बत कान हुई अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो इज़ा कामू इला सलात कामू कुसाला ये नमाज में बयान था त सुस्ती में था बयान सोचीन था त नबी जे पोया नमाज के पढ़ूं नबी जे ला जेको आसो दीन इस्लाम जे ला खदा के खोटियूं अल्लाह ताला फरमा मुज़ब्ज़बीन बैन ज़ालिक ला इलाहा इल्ला न हिन पासे न हुन पासे दिल में मोहब्बत कान हुई नमाज हुई रोज़ो हो ज़कात हुई हज बि पढ़ियूं पर हुननि जे दिल में मोहब्बत कान हुई पर जंहिंजे दिल में मोहब्बत हुई भले हबशा जो हो पर नबी से उनके काबतुल्लाह जी छत ते बिहारो सलात सगोरी बुलंद आवाज़ सल्लल्लाहु सल्लल्लाहु अलैहि या सल्लम अलैहि या हबीब अल्लाह तो सुभान अल्लाह
कुरान पाक में अल्लाह जी फरमा इन्ना अक्रमकुम इंदल्लाहि अत्काकुम तमाम वधीक इज्जत वारा अल्लाह जी बारगाह में ओहे आहिन जेके वधीक तकवा ऐं परहेज़गारी वारा आहिन। माना जिनजे दिल में तकवा वा जिनजे दिल में परहेज़गारी आ ऐं उहा परहेज़गारी बि उन जे दिल में ईंदी जंहिंजे दिल में मुस्तफा जी मोहब्बत हुजे। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह हबीब सल्लल्लाहु या हबीब अल्लाह इन्ना अक्रमकुम इंदल्लाहि अत्काकुम तमाम वधीक इज्जत वारो अल्लाह जी बारगाह में ओ वा जेको तकवा वारो वा ऐं तकवा माना अल्लाह जो खौफ अल्लाह जो खौफ उन जी दिल में ईंदो जंहिंजी दिल में नबी जी मोहब्बत छो जंहिंजे दिल में अल्लाह जो खौफ आ अदा ओ चाहींदो त आऊं चवां त नबी मूं जहिड़ो आ ओ नबी साईं मां नुक्स कढंदो नबी साईं मां ऐब कढंदो नबी साईं ते एतराज़ कंदो छाजे करे त हू अल्लाह खां डिॼंदो ऐं नबी पाक जी गुस्ताखी बेअदबी कोन कंदुसि छो त नबी आम नबी कोने अल्लाह जो नबी अल्लाह जो पैगंबर अल्लाह जो रसूल माना मोहब्बत हूंदी बेअदबी कोन कंदो पर जेकॾहिं बेअदबी कंदो त तंहिंजी माना उन वटि मोहब्बत कान्हे पोइ जंहिं वटि मोहब्बत कान्हे उन वटि ईमान कोन्हे पोइ जंहिं वटि ईमान कोन्हे को उहो हिन दुनिया में बि नुक़सान में आ आखिरत में बि नुक़सान में आ पर गरीब मिस्कीन आ दिल में नबी जी मोहब्बत आहे त दुनिया में बि बेड़ा पार आखिरत में बि बेड़ा पार कुर्बान रब जी ज़ात अल्लाह सी फरमा इल्लल्लज़ीना आमनू ईमान आनिन व अमिलुस सालिहात नेक अमल कन व तवासौ बिल हक हक जी तलकीन कन व तवासौ बिस सब्र सब्र जी तलकीन कन ये निशानियूं क़यामत ताईं ईमान वारन में हूंदियूं असांजी उम्मत नबी पाक जी उम्मत में ईमान वारन में जेके वली उन्हनि वलियन में जेको वलियन जो सरदार आ ओ पीराने पीर गौसे आज़म दस्तगीर मुंहिंजे पीर जड़ो कंहिंजो पीर न आ दर खोड़ मगर दस्तगीर न आ इहो त आहे तवे ईमान वारा उन्हनि नेक अमल कया माण्हू चवंदा हज़रत पीराने पीर शेख हो वरी चवंदा बाबा शेख इन जे करे हू बोलियल सिंधियत अरबी जे आइन खां बि वाक़िफ़ कोन्हे के छो त सिंधीअ में असां शेख उनखे चवंदा आहियूं जेको नओं मुस्लमान थी शेख उनखे चवंदा आहियूं चवंदा पीराने पीर बाबा मौलवी असद बि ईअं थो चवे मौलवी मुनवर भी ये चयो साईं हिदायत शाह भी ये चयो पीराने पीर गौसे आज़म दस्तगीर अशेख अब्दुल कादिर जीलानी इन ते चंदा शेख माना नओं मुसलमान खबर काने का उनखे त अॻिते मौलवी इहो बि चयो त हसनी हुसैन अशेख अब्दुल कादिर जीलानी चओ हसनी 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 हुसैनी जेको हुजे वो नओं मुसलमान कोने बल्कि उनके इस्लाम हसन हुसैन जी दर तां मिलियो हसन हुसैन के इस्लाम खातून जन्नत जी दहलीज़ तां मिलियो ऐं खातून जन्नत इस्लाम आमिना जे लाल खां पाण वरतो
इन जे करे इहो शेख सिंधी वारो कोने, इहो शेख आहे अरबी वारो, माना वक्त जो कामिल अकमल अल्लाह जो वली, रुगो ईमान वारो कोने। गौसे आदम दस्तगीर जाओ 84 पारा माओ जे पेटा याद करे, गौसे आदम जाओ रमजान जे महीने में माओ जी थन कोन वठंदो, ॾींहं जो न सिज लहे बांगू अचन खीर वठे, मुर्शिद ॾे वठी विया। मुर्शिद चयो त ही नंढड़ो अब्दुल कादिर दिलियों इरादो करे आयो आहे रमजान जो एहतराम करे, ॾींहं जो खीर कोने पियणो, ॾींहं जो रोज़ो रखणो आहे, रात जो को इफ्तारी बि कबी तसेरी को जमंदे जाम पर उन जी जिंदगी तव्हां कण जो घणा साल आई कीअं गुज़री आहे। सुभान अल्लाह 18 साल मां कान हुई आलिमा हुई। सुभान अल्लाह 18 साल पीराने पीर के माओ इल्म पढ़ायो। घणा साल? 18 साल पो जने बगदाद पढ़ाने जे ला माओ मोकले थी, असा जो बच्चो त जे करे मस्जिद जे मौलवी वट कुरान पढ़े त असा चवंदा थी वडो किलो खपता कयो। सुभान अल्लाह। बाबला हान बच्चे के बाहर कोने छॾे, बाबला हान वेठो जे इते ही कुरान पाक पढ़ियो अथस, 30 पारा पढ़ियो वेठो आ। बाबा हाफिज करीस न बाबा न मुल्लाऊं कोन कंदासीं। फकीर मोहम्मद हनीफ के शाबत हो दे पंहिंजा बच्चा दीन जे लाइ वक़फ़ करे छॾिया। मौलाना मुनवर साहब आहे, ॿिया तव्हां जे ॻोठ जा जेके माशाअल्लाह दीन जी तालीम सां आलिम सां वाबस्ता मदरसनि में पढ़िया, असुल तालीम 18 साल मां पीराने पीर के पढ़ायो। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। 18 साल ऐं उन बच्चे के पढ़ाई जेको 18 पारा याद करे आयो। सुभान अल्लाह। अड़े बच्चे के मां पढ़ायो पर मां चई अब्दुल कादिर अन्ना पूरो इल्म कोन पढ़ियो। सुभान अल्लाह। घर में पढ़ियो आ, बाहर पढ़ त तोखे इल्म जो कदर थे। सुभान अल्लाह। आलिमन जो कदर थे। तो पीराने पीर बगदाद आयो, जामिया निजामिया। सुभान अल्लाह। जैमें पीराने पीर का अग में इमाम गजाली वो पढ़ियो। सुभान अल्लाह। उन जामिया निजामिया ये समझो यूनिवर्सिटी आ, पीराने पीर उन यूनिवर्सिटी में 9 साल पढ़ियो। सुभान अल्लाह। 9 साल 9 साल पढ़ियो, पर वो भी ये पढ़ियो। पीराने पीर का पूछा कि सी तोखे कने खबर पई त तू वली आ? पीराने पीर फरमा आऊं दरस में वेंदोस, वो कलाक दरस में गुजरी वेंदा, 2 कलाक 4 कलाक 5 कलाक। वो कज़ाए हाजत थींदी ही त उस्ताद खां मोकल वठी या मोकल मिलंदी ही, कज़ाए हाजत करे वापस ईंदोस त शागिर्द वरी उस्ताद वट पढ़ण जे लाइ वेठा हूंदा हा। मुंहिंजी जुस्तजू हूंदी त अॻियां वेहा, पोइ ॿुधंदोस त को आवाज़ ॾियण वारो ॾींदो हो त जॻह ॾियो अल्लाह जो वली पहुची। सुभान अल्लाह। मूंखे तॾहिं ख़बर हुई त मां वली आहियां। तॾहिं बि 9 साल पढ़ियो। 18 ऐं 9 27 साल पढ़ियो। पीराने पीर उन खां पोइ 25 साल वरी करियो। सुभान अल्लाह। अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर। जज़ाकल्लाह। 27 साल पढ़ियो, 25 साल वञी उन इल्म खे पचाई। सुभान अल्लाह। जंगलन में बयाबानन में मखलूक खुदा जे खां परे वञी अल्लाह के राज़ी कई, रब जे इबादत कई, मुजाहिदा कई। एस ताईं पीराने पीर पाण लिखियो आ। बहजतुल असरार जी रिवायत आ, हज़रत गौस पाक फरमाईंदा हा 2 ॾींहं 4 ॾींहं हफ़्तन जा हफ़्ता मानी कान मिलंदी ही, जंगलन में रहंदोस। वो वणन जा पन पटे खाई, पानी जो गिलास पी, अल्लाह जो शुक्र अदा करे वरी इबादत। 52 हाणे 27 साल पढ़ियो, 25 साल करियो,
उन खां पोइ हुन छा वञी कयो तवज्जो वारी ॻाल्हि उन खां पोइ 40 साल पीराने पीर मदरसे में वेही पढ़ायो वा सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह घणा साल थी 40 साल असां त मदरसे जे मौलवी खे त मुल्ह में वञी असां त उनखे हिकारत जी नज़र सां यारी बि कयूं उन यारी वारे जो किरदार ॾिसो 25 साल पढ़ियो 27 साल कढ़ियो 40 साल मदरसे में पढ़ाई घणा थिया बस 93 साल जी उम्र में पीरान पीर विसाल सुभान अल्लाह 92 साल जी जिंदगी इएं गुज़री अल्लाह अकबर अच्छा असां त चवंदा आहियूं जेको जंगलनि में हलियो वेंदो आहे उहो मजज़ूर थी वेंदो आहे 25 साल पढ़ियो 27 साल कढ़ियो पर जॾहिं न जी पढ़ण जे लाइ वेठो इंसान त इंसान पर जिन बि पीराने पीर वटि पढ़ंदा सुभान अल्लाह मुअल्लिमुल इंस वल जिन सुभान अल्लाह तकरीर ॿुधण जे लाइ पीराने पीर वटि दर्स ॿुधण जे लाइ 70,000 माण्हू वेंदा अल्लाह 70,000 बिना लाउड जे पीराने पीर ॻाल्हाईंदो हो पहिरें माण्हू ॾे आवाज़ पहुचंदो हो आख़िरी माण्हू जेको वेठो हूंदो न उन ते बि आवाज़ ईअं पुॼंदो हो ॼण त मां पहिरें नंबर ते वेठो 40 साल जेको दर्स ते वेठो उनजे इल्म जो आलम कहिड़ो हो मसलो निकितो ऐं हिकिड़े माण्हूअ कसम खयो जेकॾहिं मूं अहिड़ी इबादत न कई जो उन इबादत में मूं सां गॾु को बि उन वक़्तु शरीक न हुजे अहिड़ी इबादत न कयुमि त मुंहिंजी घरवारीअ खे माना अहिड़ी इबादत जंहिंमें उहा रूए ज़मीन ते रुॻो मां ई कयां नमाज़ हिकिड़ो कोन पढ़ंदो कई माण्हू पढ़ंदा तिलावत रोज़ो ज़कात हज कई शरीक हूंदा आलमन फतवा ॾिनी बाबा तलाक थी वई अहिड़ी को कम अहिड़ी का इबादत आहे ई कोन जो अकेलो ही करे ॿियो केरु करे ई न मसलो आयो पीराने पीर ॾे हज़रत पीराने पीर फरमायो त तलाक कान्हे सुभान अल्लाह हिकिड़ो ज़रियो आहे हमरा आयो पीराने पीर फरमाया तूं वञ मके पाक उते जे मके जे इमाम खे या उते जे बादशाह खे वञी चओ त 5 मिंटनि जे लाइ तुंहिंजे लाइ तवाफ़ खे रोकीन सुभान अल्लाह को बि तवाफ़ न करे सुभान अल्लाह सुभान अल्लाह पोइ माण्हू जॾहिं रुकजी पवनि ओॾी महिल तूं तवाफ़ कर सुभान अल्लाह काबो हिकिड़ो आहे सुभान अल्लाह उनजो तवाफ़ तूं अकेलो कंदे इहा अहिड़ी इबादत हूंदी जंहिंमें तोसां गॾु ॿियो को शरीक हूंदी अहिड़ियूं फतवाऊं जॾहिं आलमनि ताईं पुगियूं आलम वफ़द करे पीराने पीर वटि आया त पीराने पीर जो इम्तिहान वठूं त